अस्सलाम वालेकुम दोस्तों। ही कहानी आहे हिकु बादशाह ऐं कनीज़ जी। अॻे दौर में हिकिड़ो बादशाह हुयो, परहेज़गार, मुत्तक़ी ऐं सची दिलि वारो बादशाह आदिल हुयो। उहो कंहिं सबबु शिकार जी तरफ़ पंहिंजी राया यानी आबादियुनि जी तरफ़ निकितो त उन आबादियुनि में वेंदे वेंदे हिकु ख़ूबसूरत बहितरीनु औरत ॾिठी त हुन ते हू दिलि हारे वेही रहियो। उन ते दिलि हारण खां पोइ उन जे पोयूं कुझु सिपाही लॻाया। बादशाह उएं त हुयो सचो परहेज़गार, लेकिन हुन चयो त हिन खे सचाई सां हासिलु करां यानी ईमानदारी सां। त ख़बर पई त हिकु बानी आहे, कंहिंजी ग़ुलाम, सोनारे जी ग़ुलाम आहे। पोइ इन छा कयो त उन खां ख़रीद कयईं। ख़रीद करे पंहिंजे मालात में वठी वियो। उन खे सभ खां वधीक इहा प्यारी हुई। कुदरतन इतफ़ाक़ छा थियो जो उहा कनीज़ बीमार थी पई। बादशाह हुयो, बादशाह वटि हकीमनि जी का बि गुंजाइश कोन हुई। उन वटि हर वक़्तु हिकु न ॿ न बल्कि सवें हकीम मौजूदु हूंदा हुआ। थियो त जॾहिं बादशाह वटि कहिड़ी खोट। पोइ ॾींहुं राति उनजो इलाजु करणु लॻा। हू जीअं बि इलाजु करेनि त वेतर जेको आहे उहो बीमार थिए। हिन ॾाढी हेॾू होॾू कई, पर हू वेंदे वेतर ई कमज़ोर थींदी पई वञे, छो त बीमारी जी ख़बर न लॻे पई त बीमारी कहिड़ी आहे। बादशाह छा कयो, राति जो उथी करे वज़ू करे निमाज़ जो मुसलो विछाए करे अलाह खां दुआ घुरई त या रब, मुंहिंजा रब करीम, हिनखे कहिड़ी बीमारी आहे ऐं इन जी बीमारी जल्द अज़ जल्द ठीकु थी वञे। त हू दुआ घुरंदो रहियो ऐं ॻोड़ा ॻारींदो रहियो यानी हारींदो रहियो। त एतिरे में उन खे निंड अची वई। निंड में उनखे अलाह साईं हिकिड़ो बुज़ुर्ग ॾेखारियो त इहो सुबुह तो वठी ईंदो ऐं उन कनीज़ जो ई इलाजु कंदो। हीउ निंड मां उथियो ऐं महल में वियो। सुबुह जो दरवाज़े ते माण्हू बीहारियसि त चवणु लॻो त जेको पहिरें अचे उनखे मूं ॾे वठी अचो। ॾिसनि त हिकिड़ो बुज़ुर्ग आयो आहे। उन वटि वेठो, उनखे वठी आयो पाण वटि। उनखां पुछियईं त हिनजो इलाजु छा आहे। त उन बुज़ुर्ग उन औरत जो इलाजु करणु शुरू कयो, पर उहो सम्झी वियो त हिन खे का बीमारी कोन्हे, बल्कि हिन खे रोग ई ॿी का शइ जो आहे। उहो रोग कहिड़ो हुयो? उहो रोग हो इश्क जो, यानी मोहबत ऐं प्यार जो। पोइ बादशाह खे उन ॿुधायो त तव्हां सभु हितां हलिया वञो, मां हिन में कमरे में अकेले कमरे में वेही करे हिन जो इलाजु कंदुमि, यानी इन जी बीमारी मां पाण रूहानी हिसाब सां ॻोल्हा कंदुमि। बादशाह जे वञण खां पोइ, वज़ीर जे वञण खां पोइ, सॼनि जे वञण खां पोइ कमरे में हिकु उहा औरत कनीज़ ऐं उहो हकीम बुज़ुर्ग वेही रहिया। हीअ कंहिंसां न ॻिलींदी हुई न ॿुलींदी हुई। इनखे मर्ज़ु अहिड़ो हुयो जंहिंजी का वजह मालूम न थिए पई। त बुज़ुर्ग चवणु लॻो त फ़लां शइ फ़लां शइ फ़लां शइ। त उहा चवणु लॻी न न। हुन चयो तूं कीअं आहीं, किथां आहीं, कहिड़े हिसाब सां, मूंखे पंहिंजो थोरो तारुफ़ु करा। त हुन चवणु लॻी त मां क़ैद थी आई हुअमि, क़ैद थियण खां पोइ फ़लां वटि आयुमि, फ़लां खां पोइ फ़लां वटि आयुमि। चए वरी कंहिं वटि आई? चवणु लॻी मां सुनारे वटि आयुमि। त सुनारे जो हुनजो चवणु लफ़्ज़ु हुयो त कनीज़ खे अखियुनि मां पाणी अची वियो। त हकीम डायरेक्ट सम्झी वियो त हिन खे शायदि उन हकीम सां मोहबत आहे। पोइ हिन हकीम छा कयो त सुनारे जूं ॻाल्हियूं पटणु लॻो, औरत बि खोलणु लॻी। हुन चयो बसि ॿियो को हिनखे मर्ज़ु कोन्हे, हिनखे इहो मर्ज़ु आहे। बुज़ुर्ग छा चयो त भई कनीज़ तूं परेशान न थी, तुंहिंजी ॻाल्हि मां राज़ रखंदुमि, तूं एतिरो मूंखे वधीक ॿुधा, कुझु कोन थींदो, मां कंहिंखे बि कोन ॿुधाईंदुमि। हुन सारो हाल अहिवाल हुनखे ॿुधायो त मां सुनारे ते आशिक़ी में हुन सां 6 महीना रहियुमि। उन खां पोइ मां ईअं घुमंदे फिरंदे निकिती, मूंखे बादशाह क़ैद करे आयो। हाणे मूंखे हुनजी जी में जोरियूं लॻियूं आहिनि। त इन बाबति ॾिसो न, शाह साहिबु केतिरो न बहितरीनु फरमायो आहे त हुनखे बादशाही हुई, हर शइ हुई, बादशाह जी कनीज़ हुई, पर तॾहिं बि शाह साहिबु फरमाए थो न, जीअण करणु जेॾियूं मूं वॾा वस कया। पोइ बिना महबूबनि जे यानी बिना कंहिं सुकून, जिते इंसान खे जंहिं शइ जो सुकून अचे उहा न हुजे, त उन कारण जीअण कारण जेॾियूं मूं वॾा वस कया।
उन जे करे हू बि वॾा वस करे पई, पर उन सुनारे खां बग़ैर रही न सघे पई। पोइ बादशाह खे बुज़ुर्ग ॿुधायो त हे औरत खे दुनियाई मर्ज़ में न बल्कि इश्क जे मर्ज़ में मुब्तला आहे, सो फिलहाल सुनारो आहे, तव्हां उनखे वठी करे हिते वठी अचो। वज़ीरनि खे हुकुम कयो। बादशाह हुयो, उन जे अॻु देरि त कोन हुई। पोइ उन बादशाह वज़ीरनि खे चयो त तव्हां जल्दी वञो, उन सुनारे खे वठी अचो। विया वज़ीर बि अॻे जा दना हुया, उहो वञण सां सुनारे खे ईअं डायरेक्ट त कोन वठी अची सघंदा या गिरफ़्तार करे सघंदा। उन्हनि चयो बाबा हल, तुंहिंजो हुनुर माशाल्लाह VIP आहे, तूं सुनारो आहे, तोखे बादशाही महल में कुझु अहिड़ा तरीक़ा VIP बहितरीनु डिज़ाइना करणियूं आहिनि, सो महिरबानी करे तव्हां हलो, तव्हांखे इनाम इकराम वधीक मिलंदो। पर उन सुनारे खे इहा ख़बर त कोन हुई उन जे कंध ते इज़राइल वेठो आहे, जेको उनखे मौत जी तरफ़ छिके रहियो आहे। उहो बि इंसानु लालची हूंदो आहे। उन लालच में उहो बि उतो हली पियो। हलंदे आयो बादशाही में आयो त बादशाह हिन खे सम्झायो, बाबा तोखे इहो करिणा आहिनि। बुज़ुर्ग बादशाह खे फरमायो त हाली हिन खे कुझु बि न चवजांइ, हिन खे हिन औरत सां रहणु ॾे, करणु ॾे, पाणे वक़्त जे हिसाब सां इहा औरत तोसां ठही वेंदी, तूं घबरा न। छा थियो, उनखे सुनार जो सोन सारो सिस्टम सारो ॾेई करे उनजे अॻु रखियो हुननि, त उनखे कनीज़ खे बि घुरायो हुननि। कनीज़ उनखे ॾिसी करे ख़ुशि थी। ईअं कंदे 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 6 महीना गुज़री विया। 6 महीननि में हू बदहज़म थी वई, यानी हिके माण्हू खे ॾिसी कंदे हर शइ। हकीम छा कयो जो उनखे अहिड़ो शरबत ॾींदो हो, जो शरबत में अहिड़ो ख़तरनाक ज़ार हो, जेको ॾींहों ॾींहुं उनखे ॻारींदो, यानी ख़तमु कंदो वियो। उनजो रंग सड़ंदो वियो, जिस्म सड़ंदो वियो, सारो सिस्टम जेको उनजो सड़ंदो वियो। पोइ इन हिसाब सां जेको आहे हू कुझु ॾींहंनि माना 6 महीननि खां बाद में फ़ौत करे, यानी वफ़ात करे वियो, यानी मरी वियो। उनजे मरण खां पोइ उहा कनीज़ बि उनखां बदहज़म थी वई हुई। पोइ बादशाह सां सिट थी वई ऐं बादशाही उन सां शादी कई। उमेदु आहे त दोस्तनि खे हीअ कहाणी पसंदि आई वई हूंदी। मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक कंदा। महिरबानी।